ओम शांति। कल्ह असां पुछियो, जेकॾहिं मछलियूं असांजे घर में ई शांति रही सघनि थियूं त असां छो नथा रही सघूं? जवाबु आहे नॉन अटैचमेंट। हिकु सेठ, सुंदर परिवार, 3 पुट, सभु सेटल। सभु कुझु परफेक्ट। हिकु ॾींहुं ॿाहिरि वियो पंहिंजी ज़ाल सां गॾु बिज़नेस ट्रिप। वापसि आयो, ॾिठई बंगलो आग में जले पियो। प्यार सां ठाहियल हाणे साम्हूं पियो ॿरे। माण्हू ॾिसंदा ई रहिया, केरु कुझु न करे सघियो। सेठ रुनो, थोरो कंपनी थियसि। मुंहिंजो घर, वॾो पुटु आयो। पिताजी, फिक्र न करियो, घर विकिणी छॾियो आहे। सेठ बदिलियो, मुंहिंजो न आहे। शांत। ॿियो पुटु आयो, एडवांस वरितो आहे, डील कंफर्म न आहे। वरी बदिलाव, मुंहिंजो घर, दुख। टियों पुटु आयो, बायर सचो आहे, फुल पेमेंट ॾींदो। वरी शांती। सच्चाई त इहा आहे, कुझु बि न बदिलियो, सिर्फ़ु वीचार बदिलियो। मुंहिंजो दुख, मुंहिंजो न सकून। महिमान थी करे रहूं, उनखे यूज़ करियूं, अटैच न थियूं, सुकून रही वेंदो। ओम शांति शांति शांति।